अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। शाहरुख सर बेगम हाणे शामिर खे मारे छॾींदो। छा सोडा हाणे बानो जी रेस बिजार खान सां पलांद कंदो। छा शामिर हाणे शिरोज खान जी ॻाल्हियुनि मथां एतबार करे वेंदो। छा शाह मुराद पंहिंजी घरवारी जे बिजार खान सां पलांद कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो काफ़ी संजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम जेको आहे शमसू सां ॻाल्हियूं कनि। खे चवंदो जोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं इन शामिर खे रस्ते तां पहुते हटा, मतिलबु त शामिर खे तूं मारे छॾ। इहे ॻाल्हियूं सभु शिरोज खान ॿुधी वठंदो न सी। ऐं पोइ शिरोज खान वञी शामिर खान सां इहा ॻाल्हि कंदो। शामिर खान खे बार बार सम्झाईंदो त रुखसार बेगम तुंहिंजो सॼण न आहे, बल्कि तुंहिंजो दुश्मन आहे। तूं उन खां पासीरो थी त इन में तुंहिंजो भलो आहे। अगरि जेकॾहिं तूं उन जे वेझो हूंदे त पोइ हू तोखे नुक़सान पहुचाइण में देरि न कंदो। शामिर चवंदो त शिरोज खान तूं कॾहिं खां मुंहिंजो सॼण आहीं। जेके तूं मूंखे सलाह ॾींदो उहा सलाह तूं पाण वटि रख, जो मां तुंहिंजी सलाह ते हलण न पियो चाहियां। उन जे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मूंखां हमेशह लाइ परे थी वञ। शिरोज खान चवंदो शामिर खान मां तोखे सच पियो चवां, जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधी त पोइ तूं नुक़सान में वेंदे ऐं तूं पंहिंजो घर तबाह कंदे ऐं पंहिंजो पाण खे नुक़सान पहुचाईंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह मुराद जेको आहे पंहिंजे पुट लार सां ॻाल्हियूं कंदो ऐं उनखे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे सभ खां पहिरियां तूं पंहिंजी माउ जो प्लान कर ऐं तूं इन बिजार खान खे पूरो कर त पोइ मुंहिंजे अंदरि ठरंदो। मल्हार चवंदो त बाबा तूं परेशान न थी, मां इन बिजार खान खे ज़रूर पूरो कंदुसि। मां उन सां हाणे ठोके ऐं ठिकाणे ॻाल्हाईंदुसि। मतिलबु त हाणे मां अची चुका, हाणे मां उनखे ईअं करे छॾींदुसि जो आईंदा यादि रखंदो। मां बि पंहिंजे माउ जो प्लान त ज़रूर करे वेंदुसि। शाह मुराद चवंदो पुट अगरि जेकॾहिं तूं पंहिंजी माउ जो प्लान न कंदे त पोइ हर को असांखे ताना ऐं मेणा ॾींदो ऐं पोइ हू ताना मेणा असां न सही सघंदासीं। उन जे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे त तूं पंहिंजा दोस्त गॾु करे ऐं इन बिजार खान खे ॾे लामारियो हिकिड़ो, जीअं हू ख़तमु थी वञे ऐं हू आईंदा असां ॾे अख खणी वञे ॾींहारे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी मूंखे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।